अगर सहाफ़त ते पाबंदी दुनिया के कड़े मुल्क में दौर में सके यूरोप तरक्की याफ्ता, अमेरिका तरक्की याफ्ता, लातीनी अमेरिका, साउथ अमेरिका में नथी पाबंदी हणी सके। जेका फार ईस्ट जा मुल्क आहिनि, थाईलैंड, मलेशिया, सिंगापुर, उते बि थी हिन दौर में इंसान जी इज़हार जी आज़ादी ते पाबंदी आणणु जमहूरियत ते माण्हुनि जे हक़नि ते तंहिंजे करे जेको पाकिस्तान में ऑर्डिनेंस कोशिशि थो करे जंहिंसां अख़बारनि ते चैनल्स ते सोशल मीडिया ते पाबंदी लॻनि, दर हक़ीक़त आवाम खे झटकण जी कोशिशि कए त आवाम लुॾी न सघे। जीअं ही पेट्रोल जी क़ीमत वधी आहे, जेकॾहिं हींअर ऑर्डिनेंस हुजे ऐं पाण मां केरु घोड़ करे त चवनि त बाबा तूं मुल्क जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए, पाण मुल्क जे ख़िलाफ़ु कोन था ॻाल्हायूं, पाण ॻाल्हायूं था पेट्रोल जी क़ीमत जे वधण ते, पाण ॻाल्हायूं था बेटनि ते कब्ज़े ते। जे बेटनि ते कब्ज़े ते माण्हू एतिराज़ करे चवनि बाबा तूं कूड़ा अंगा कर पियो ॾींहुं हेठि असीं तरक़ी लाइ पिया इस्तेमालु कयूं। सदरिया माण्हू जेके चवनि था त बाबा पहिरियां में ज़मीनूं माण्हुनि जो कमाइजनि, इहो कूड़ आहे, ज़मीनूं था मलिक साहब सही आहे, तव्हां ग़लति कयो, तव्हां ते असीं केस था दाख़िल कयूं, मीडिया जी ग़लति कवरेज जो ही दरअसल रस्तो उहो पिया वठनि जंहिंसां माण्हू पंहिंजे हक़ लाइ न ॻाल्हाए सघे। तंहिंजे करे पाण खे पंहिंजे हक़नि जे ॻाल्हाइण जे लाइ जेको पाण खे आवाज़ु उथारिणो आहे, सो साफ़ सां गॾिजी उथारिणो आहे, साफ़ सॼे सिंध जी सॼे पाकिस्तान